नाज़नामा न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त खैबर में खबर ॾींदा हलूं त DSP कैबरानी आगा अब्दुल मजीद पठान, CIA इंचार्ज मटियारी जुल्फकार लाशारी, SHO मटियारी एजाज अहमद सुमरो, SHO डेरोलाल स्टेशन महबूब शाह, SHO डेरोलाल विलेज सैयद सईद अहमद शाह जो 3 थाननि जी पुलिस नफ़री साण करे डेरोलाल जे ॻोठ रहीम बख्श खोरखानी ते कचे शराब जी भट्टी ते छापो हणी वॾी मिक़दार में कचे शराब जा 6 ड्रम ऐं 3 मोटरसाइकिलूं हथ करे वरतियूं। जॾहिं त जवाबदार फरार थियण में कामयाब थी विया। उन मौके ते DSP आगा अब्दुल मजीद पठान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां खे केतिरियूं शिकायतूं मिली चुकियूं हुयूं त डेरोलाल जे ॻोठ रहीम बख्श खोरखानी में पुलिस खां लिख छुप में जवाबदार हबीब खोरखानी ऐं ॿिया कचे शराब जो विकिरो रोज़ बरोज़ करे रहिया आहिनि। उन शिकायतुनि ते अमल कंदे ज़िले मटियारी जी पुलिस नफ़री साण करे ॻोठ रहीम बख्श खोरखानी में शराब जी भट्टी ते छापो हयो, पर जवाबदार पारां पुलिस मोबाइलुनि खे परे खां ईंदो ॾिसी फरार थियण में कामयाब थी विया। डेरोलाल पुलिस जे ASI मोहम्मद रहीम डायरी जे फरियाद ते रूपो जवाबदारनि हबीब वल्द मोहम्मद साले खोरखानी, फिदा हुसैन वल्द मोहम्मद साले खोरखानी, मोहम्मद वल्द सफर खोरखानी, हादी बख्श उर्फ हादू वल्द खमीसो खोरखानी ऐं मुख्तियार वल्द शेर मोहम्मद खोरखानी, जिन जी गुनाह नंबर 17/2021 34 PEHO तहत केस दाखिल करे छॾियो है। पुलिस पारां का बि गिरफ्तारी अमल में न आई है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।